अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आओ है सायरा सुमरो आऊं आहियां पेरिया गुल। सबका पहिरीं हिक नज़र हेडलाइन ते। अमरीका ऐं ईरान विच में ॻाल्हियूं अॼु इस्लामाबाद में थींदियूं, समूरा इंतज़ाम मुकमल। अमरीकी ऐं ईरानी वफ़दनि जे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां धार मुलाक़ात। अमरीकी वफ़द जे नायब सदर जेडी वैंस जी क़यादत में वज़ीर आज़म सां मुलाक़ात। खिते में अमन ऐं इस्तेहकाम लाइ गॾिजी कम करण ते इत्तफ़ाक़। ईरानी वफ़द पे स्पीकर बाकर काली बाफ परडी वज़ीर अब्बास इराक़ी जी अॻवानी में वज़ीर आज़म सां मुलाक़ात कई। मुलाक़ात में परडई वज़ीर सावटार ऐं घरू वज़ीर मोहसिन नक़वी बि मौजूद। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त खिते में अमन लाइ धुरियुनि विच में ॻाल्हियुनि लाइ सहूलियतकारी जारी रखण जा ख़्वाहिशमंद आहियूं। ॻाल्हियूं खिते में पायदार अमन लाइ अहम साबित थींदियूं। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त इस्लामाबाद ॻाल्हियुनि लाइ सुठी टीम उमाणी आहे। असां लाइ डील बहितर हूंदी त ईरान वटि एटमी हथियार न हुजनि। अमरीका खे कंहिं बि बैक प्लान जी ज़रूरत न आहे। पंहिंजे बयान में अमरीकी सदर ट्रम्प चयो त हरमिज़ वारो सामूंडी लंघ जल्द खुली वेंदो। हूअं ई बि हरमिज़ वारो सामूंडी लंघ असां इस्तेमाल नथा कयूं, ॿिया मुल्क इस्तेमाल कनि था। राणीपुर वेझो जोड़े जा दुरियनि में खूनी वेढ़हांद, हिक ॿिए मथां हथियारनि जा मुंह खोले छॾिया। औरत ऐं ॿिनि भाइरनि समेत 5 ॼणा क़तल। दराज़ा शरीफ़ जे ॻोठ वरियो वाहण जी धुरियनि में हलंदड़ पुराणो तकरार ॿीहर भड़की उथियो। फायरिंग में साईंदाद जोणे जो, लाल खान जोणे जो, प्यार अली सरकी ऐं संदसि भाउ नोमान सरकी मारिजी विया। औरत समेत 5 खां वधीक माण्हू ज़ख़्मी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं आईजी सिंध जावेद आलिम ओडो नोटिस वरितो। एसएसपी खैरपुर खां रिपोर्ट तलब। पुलिस ॻोठ ते चढ़ाई कंदे 5 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो। शागिर्दियाणी फहमीदा लगारी केस जो मुख्य जवाबदार प्रोफेसर आबिद लगारी गिरफ़्तार। केस में नामज़द 2 जवाबदारनि जी ज़मानत मंज़ूर। मिरपुर ख़ास जी अदालत कॉलेज जे प्रिंसिपल ज़फर हुसैन तनवीर ऐं संदसि घरवारी प्रोफेसर फरज़ाना मजीद जी ज़मानत मंज़ूर करे वरिती। पुलिस केस जे मुख्य जवाबदार प्रोफेसर आबिद लगारी खे गिरफ़्तार करे वरितो। शागिर्द अब्दुल्ला ऐं अब्दुर्रहमान अञा ताईं फरार। शागिर्दियाणी फहमीदा लगारी 4 ॾींहं अॻु उस्तादनि ऐं शागिर्दनि जे हरासमेंट खां तंग थी मुबैना तौर आपघात कयो हो। मिरपुर ख़ास शागिर्दियाणी फहमीदा लगारी जे खून सां इंसाफ़ लाइ एहतजाजी मुज़ाहिरा ऐं धरणा। शागिर्दियाणी जा वारिस, शागिर्दियाणियूं ऐं सियासी समाजी धुरियूं सरापा एहतजाज बणियल। मिरपुर ख़ास में वारसनि, शहरियनि ऐं शागिर्दनि पारां हयल धरणो ॿिए ॾींहुं बि जारी। फहमीदा जी भेण जी हालत ख़राब। जामशोर में जसकम कारकुननि ऐं शागिर्दनि जा इंडस हाईवे ते धरणा। गाॾियुनि जूं डिघियूं कतारूं। दादू, टंडो आदम, पिंगरियो, फरीदाबाद ऐं ॿियनि शहरनि में बि जसकम जे सॾ ते एहतजाजी मुज़ाहिरा। मेडिकल जी शागिर्दियाणी खे आपघात ते मजबूर ऐं हिरासा कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई जो मुतालबो। खिपरे वेझो नौजवान जो वण में फाओ खाधल लाश हथ, वारसनि क़त्ल जो शक ज़ाहिर करे छॾियो। खाई थाणे जे अधु ॻोठ बका मोहम्मद हाले फोटो में मोहम्मद उर्फ साले फोटो जो तशद्दुद थियल लाश वण में टंगियल हालत में मिलियो। वालिद जो चवणु आहे त राति देर सां पुटु मोबाइल फोन ते कॉल अचण बाद घरां निकिरी वियो हो। सुबुह जो संदसि लाश मिलियो। खेसि क़त्ल कयो वियो आहे। शफ़ाफ़ जांच करे खेनि इंसाफ़ ॾियारियो वञे। टंडोजाम वेझो पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में मुबैना मुक़ाबिलो, 4 फोरू मारिजण जी दावा। पुलिस जो चवणु आहे त टंडो केसर लिंक रोड ते ॾोहारियुनि जी मौजूदगी जे इतला ते कार्रवाई दौरान मुक़ाबिलो थी वियो। फायरिंग जी ॾे वठ में 4 ॾोहारी मारिजी विया ऐं 3 ॾोहारी ऊंधाई जो फ़ाइदो वठी फरार थी विया। पुलिस मूजिबि मारिजी वियलनि जी सुञाणप अब्दुल कुदूस लाशारी, असद बुज़दार, अब्दुल जब्बार सब्ज़ोई ऐं इरफान बुलेदी तौर थी आहे। मारिजी वियल 4 फोरू कुझु ॾींहं अॻु इस्लाम कोट खां हैदराबाद वेंदड़ कोच जे मुसाफ़िरनि खां फुर लुट में मुलविस हुआ।